हेलो अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त तव्हां ज़िंदगीअ में पंहिंजे बहितरीअ जे लाइ छा था करे सघो ऐं तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ खे कीअं सुहिणे नमूने सां वधाए था सघो। ज़िंदगीअ में कंहिं बि क़दम खणण जे लाइ पहिरियों इहो हूंदो आहे त इंसान खे यकीन कामिल हुजे ऐं अलाह में यकीन हुजे त जेका शइ करण वारो आहे उहो मालिक आहे। छो त इन अल्लाह अला कुल शैइन क़दीर ऐं अल्लाह हर शइ जो क़ादिर आहे। ऐं असां मुस्लमाननि खे इहो घुरिजे त एतमाद ऐं पको यकीन त अल्लाह जेको आहे जेकॾहिं तव्हां कोशिशि कंदो त अल्लाह ताला तव्हांजी मदद कंदो। छो त अल्लाह ताला फरमाए थो त वलैस लिल इंसान इल्ला मा सा। इंसान जंहिं शइ जी कोशिशि करे थो उहो ई उनखे मिले थो। ईअं न आहे त तव्हां जेको आहे सो पोखियो कणिक त फुटे जुअर, ईअं पोखियो कमंद त फुटे कमंद फुटे जेको आहे कपह। सो ज़िंदगीअ जे गोल हासिल करण लाइ माण्हूअ खे पहिरियों को न को क़दम खणणो पवंदो ऐं उहो ई क़दम जेको आहे जॾहिं साबित क़दम हूंदो आहे तॾहिं माण्हू कामयाबु थींदो आहे। छो जीअं अंग्रेज़ी जो मक़ूलो आहे त स्लो एंड स्टेडी विन्स द रेस। तव्हां स्लो हुजो पर उन में तव्हां स्टेडी हुजो, तव्हांजी उहा जेका आहे साबित क़दमी हुजे ऐं मुस्तक़िल नमूने सां उन में तव्हां पेशकदमी कयो त तव्हां जेको आहे कामयाबु थी वेंदो। सो कॾहिं बि पंहिंजी ज़िंदगीअ में तव्हां के बि गोल सेट कयो। गोल सेट करण जे लाइ पहिरियों तव्हांजो विजन हुजे ऐं सुठा ड्रीम्स हुजनि ऐं ड्रीम्स ई इंसान खे जेके आहिनि से कामयाबु कंदा आहिनि। जेकॾहिं तव्हांजा ड्रीम्स ई लिटिल हूंदा, नंढा हूंदा, सिमाल हूंदा त तव्हां अॻिते जेको आहे सो वधी न सघंदव। तंहिंजे करे ड्रीम्स जेके आहिनि से हैवी रखणु खपनि, वॾा रखणु खपनि ऐं उन सां ई जेको आहे तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ जो गोल हासिल करे सघो था। पहिरियों स्टेप इहो आहे त तव्हां कंहिं बि शइ में क़दम रखो। छो त जेसीं ताईं तव्हां कंहिं पाणीअ में पेर न लाहींदो तेसीं ताईं तव्हांखे उन पाणीअ जी उन्हाईअ जी ख़बर न पवंदी। ऐं जेकॾहिं तव्हां उन में क़दम रखियो त उन खां पोइ तव्हांखे उन जी उन्हाई जी ख़बर पवंदी ऐं तव्हांखे इहा ख़बर पवंदी त हाणे असांखे अॻिते छा आहे करिणो। छो जो पोइ जेके आहिनि से रस्ता जेके आहिनि से खुलंदा वेंदा आहिनि। तव्हांखे हिकिड़ी मुश्किलात आई, सम्झो का कंपनी था खोलियो, कंपनी जा पेपर तयारु थी विया। हाणे कंपनी जा पेपर त तयारु थी विया पर तव्हां जॾहिं असुल जेको आहे सो अमली ज़िंदगीअ में ईंदव, अमली ज़िंदगीअ में अचण वक़्तु तव्हांखे केतिरा ई मसइला फेस करणा पवंदा। मसलन कॾहिं तव्हांजी कागज़नि में का कमी आहे, कॾहिं तव्हांजे माल में का कमी आहे, कॾहिं तव्हांजे कंहिं पैसनि में कमी आहे। तव्हां इहो सोचींदव त इन जो हल छा आहे। पोइ उन जे लाइ तव्हांखे केतिरा ई माण्हू मिलंदा। मसलन तव्हांखे जेकॾहिं को मज़दूर नथा लभनि, तव्हां हाणे उहो सोचींदव त इन जो हल छा आहे, मां इन जो हल कीअं थो ॻोल्हे सघां। पोइ तव्हांखे के ॿिए माण्हूअ जी मदद वठणी पवंदी, उहो तव्हांजी मदद कंदो। जेकॾहिं तव्हांखे पैसनि जी कुझु घटिताई थी वई आहे त तव्हां कंहिंसां मसइलो पंहिंजो जेको आहे उहो ॻाल्हाईंदो, उहो तव्हांखे उनखे हल करण जे लाइ तव्हांखे कुझु ॿुधाईंदो। तंहिंजे करे हथ ते हथु रखी विहणु इट्स नॉट अ सोल्यूशन फॉर द लाइफ। ऐं ज़िंदगीअ में इहो नोट कयो त तव्हांजा ड्रीम्स जेके आहिनि उहे जेके आहिनि वॾा हुजणु खपनि। तव्हां मसलन कंहिं हिकिड़े मुफ़सिर चयो आहे
त इहो बि तव्हां ड्रीम करे था सघो त मां हिकिड़े ॾींहुं जेको आहे सो पंहिंजे मुल्क जो वज़ीर आज़म थींदुसि या मां हिकिड़े ॾींहुं पंहिंजी टीम जो फुटबॉल टीम जो कैप्टन थींदुसि मां पंहिंजी टीम खे अॻिते वठी हलंदुसि मां पंहिंजी टीम में आला मक़ाम हासिलु कंदुसि ऐं इहो बि सेट करे छॾियो त ज़िंदगी जेका आहे हीअ इंसान खे अलाह ताला ॾिनी आहे उहा सिर्फ़ु पंहिंजे लाइ न आहे द लाइफ इज़ फॉर अदर्स तव्हां जेको हिते आया आहियो अलाह ताला तव्हांखे मोकिलियो आहे तव्हां हिकु ॿिए जी छो जो मदद करण जे लाइ आया आहियो छो जो इंसान जो ख़बर अथव माना छा आहे इंसान जो मक़सदु आहे उनसियत ऐं उनसियत उहा कीअं थींदी आहे जॾहिं हिकु ॿिए सां तव्हां पंहिंजो सिलसिलो जारी रखंदो त उन वक़्तु ई तव्हांजो हिकिड़ो सिलसिलो क़ाइमु थी सघंदो सो always keep the dreams heavy dreams large dreams then you will get the goal otherwise you cannot achieve the goal so सिर्फ़ नौकरी ज़िंदगी जो हल न आहे जेकॾहिं तव्हां नौकरी कयो बि था त इहो तव्हां सम्झो त फर्स्ट ऑफ ऑल यू आर कमिंग इन द सर्विस ओनली फॉर द एक्सपीरियंस नॉट फॉर द होल लाइफ जीअं तव्हां ॾिठो आहे त ज़िंदगी में जॾहिं हिकिड़ो नंढो ॿारु पहिरियों क़दम रखंदो आहे त उनखे जॾहिं हलणु सिखंदो आहे त उहो कॾहिं कॾहिं किरी बि पवंदो आहे वरी उथंदो आहे किरी पवंदो आहे सो ज़िंदगीअ में जेके लाहा चढ़ा ईंदा रहंदा आहिनि ऐं पर हिकिड़ो उहो वक़्तु ईंदो आहे जॾहिं उहो जेको आहे टेक ऑफ करे वेंदो आहे ॿारु ऐं उहो हलणु शुरू कंदो आहे तंहिंजे करे तव्हां पंहिंजे वालदेन जी इज़त ऐं उन्हनि जे मशवरे ऐं उन्हनि जे अमली ज़िंदगीअ खे ॾिसंदा कयो इहो ॾिसंदा कयो त तव्हांजे पीउ मां जेको केतिरी महिनत कई तव्हांखे केतिरो जेको आहे जोड़ियो तव्हांखे कीअं निभायो ऐं तव्हां कीअं वॾा थियो कीअं जेको आहे सो अची पंहिंजे हिन बलूगत जी ज़िंदगीअ में पहुता मां पंहिंजी ज़िंदगीअ तव्हांखे मिसाल ॾिस मूंखे ख़बर न आहे त असां वटि अलाए पैसा हूंदा हुआ या न हूंदा हुआ ख़बर बि न आहे छो जो असांजी जेका आहे ज़िंदगी तमामु गुरबत वारी ज़िंदगी हुई ऐं अबो अमा बाबो जेको हुयो सो असांजो ज़ईफ़ हो कुराड़ो हो ऐं मां छहें दर्जे में हुयुमि या 5 दर्जे में जो बाबा गुज़ारे वियो हो असांजो या 6 सालनि जो हुयुसि ख़बर न आहे ऐं उनखां पोइ जेके स्कूलनि जूं फीस वग़ैरह हो एतिरियूं असांखे का ख़बर न हुई पर इहो हुयो त अलाह साईं जेको आहे सो सही नमूने सां पंहिंजे हिकिड़े सही रस्ते ते हलायो ऐं मुंहिंजो ड्रीम नंढे हूंदे खां वठी त का ख़बर न हुई त अलाए छो था पढ़ूं ख़बर न आहे ऐं उनखां पोइ इहो त कोन हुयो मैट्रिक कई इंटर कई इंटर में जॾहिं पहुता चयोसीं डॉक्टर थींदा डॉक्टर न थियासीं छो जो मुंहिंजी 2% जेका आहे घटि हुई न त मां जेको आहे सो डॉक्टर थी वञा ऐं हुन वक़्तु इंटर में मां जेको आहे सो इंटरमीडिएट जे हुन में सेकेंड लेफ्टिनेंट जो इम्तिहान पास कयो ऐं हुन में मां प्राइमरी टेस्ट में पास थी वियुमि उनखां पोइ जॾहिं मां डिग्री लेवल जी जेका आहे